मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा, कम जी वजह खां रमज़ान जा रोज़ा न रखण कीअं आहे? अच्छा, कम जी वजह खां, कमकार जी वजह खां या मज़दूरी जी वजह खां या मुश्किल हिकिड़ो कमु आहे, उन सूरत जे करे कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो रमज़ान जा रोज़ा छॾे। खणी उहा मज़दूरी तव्हांजी हुजे, ऑफिस जो कमु हुजे, केॾो बि वॾो मुश्किल कमु हुजे, त कंहिं सूरत में जेको आहे रोज़ा जेको न आहिनि छॾिणा। असांजे मुआशरे जे अंदरि तमामु साथी इहा ॻाल्हि कंदा आहिनि, साईं मां मज़दूर आहियां, अगरि मां मज़दूरी ते न वेंदुमि रोज़ा रखां त मुंहिंजे बचनि खे जेको आहे केरु हलाईंदो। ॾिसो, इहो हिकु ग़लति ज़हन आहे, इहो बिल्कुलु ग़लति ज़हन आहे। रिज़्क़ खाराइण वारी ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे, ऐं जेके तुंहिंजे जिस्म जे अंदरि सलाहियत आहे, ताक़त आहे, ऐं अहिड़ी तरह तुंहिंजे ज़हन जे अंदरि जेको अकुलु आहे, इहो सभु कुझु अल्लाह ताला ॾिनो आहे। हाणे कोई बि बंदो जेको आहे इहो अड़ी न बणाए त मां मज़दूर आहियां, मां ऑफिस में कमु कंदो आहियां, मां मुलाज़िम आहियां, इन जे करे मां जेको आहे रोज़ा नथो रखां। न न, अल्लाह ताला तव्हां इंसान खे बणायो आहे, तव्हां मज़दूरी कयो, ऑफिस जो कमु कयो, नौकिरी ते वञो, मुलाज़िमत में हर हिकु कमु कयो, पर रोज़ो जेको आहे कंहिं एतबार सां न आहे छॾिबो। तमामु घणा माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि, साईं तव्हांखे कहिड़ी ख़बर, तव्हां त सिर्फ़ु जेको आहे एसियुनि जे अंदरि वेही करे रोज़ा रखो था ऐं सिर्फ़ु मस्जिद में वेही करे रोज़ा रखो था। त ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इन शयुनि खे जेको आहे फोकस न बणाए बंदो। हर हिकु हालत जे अंदरि बंदो जेको आहे शुकुरु करे ऐं सबुरु करे। असां पंहिंजे अखियुनि सां अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जेके पहाड़नि जे अंदरि शिदत वारी गर्मी जे अंदरि, यानी पहाड़ खे टुकनि बि था ऐं रोज़ा बि मुकमल रखनि था। हे असां पाण अखियुनि सां ॾिठो आहे। तमामु वॾा माण्हू जेके यानी जून जुलाई मौसम जे अंदरि, अगस्त यानी ख़तरनाक गर्मी आहे इन जे अंदरि, इन महीने जे अंदरि असां ॾिठासीं त बंदा रोंबो बि कनि था ऐं 3 रोज़ा बि रखनि था। त ॾिसो, जंहिं बि बंदे खे अगरि अल्लाह ताला जे अहकाम खे पूरे करण जी दिलचस्पी आई ऐं अल्लाह ताला जे अहकाम खे जेको आहे पंहिंजे मथां खणंदो, उहो बिल्कुलु रोज़ा रखे वेंदो। उन जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। उहो उज़ुर इहो न पाईंदो मां मज़दूर आहियां। त कंहिं बि सूरत में जेको आहे मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त मज़दूरी कयो था, मुलाज़िमत कयो था, नौकिरी कयो था, ऑफिस में कमु कयो था, कहिड़ो बि तव्हांजो मुश्किल कमु आहे, उन मुश्किल कम जे करे रोज़ो कंहिं क़िस्म जो कोई न छॾियो वेंदो।